नाज़रीन अवां खे ख़बर ॾींदा हलूं त प्रेस क्लब लखी ग़ुलाम शाह जूं साल 2020 लाइ चूंडियूं थियूं, जंहिंमें लखी ग़ुलाम शाह जो सीनियर जाखोड़ी सहाफ़ी नदीम जान महर सदर चूंडिजी वियो आहे, जॾहिं त हिदायतुल्लाह महर जनरल सेक्रेटरी ऐं फ़हीम मंगी ख़ज़ानची चूंडिया विया। अवां सां इहो बि शेयर कंदा हलूं त पंवर वेलफेयर एसोसिएशन ज़िला शिकारपुर जे सदर डॉक्टर नियाज़ पंवर, सचाई न्यूज़ जे डायरेक्टर कमांडो पंवर, लखी टाउन जे चेयरमैन बाबर मेमन, टाउन ऑफिसर ज़ाहिद हुसैन शेख ऐं मुअज़्ज़ज़ शहरी अॻुवान मौला बख़्श मेमन समेत ॿियनि अॻुवाननि ऐं शहरनि लखी प्रेस क्लब पहुची नए मुंतख़ब उहिदेदारनि खे गुलनि जा हार पाराए उन्हनि खे मुबारकबाद पेश कई। जी नाज़रीन, ही आहे लखी टाउन जो नओं मुंतख़ब चेयरमैन जनाब बाबर मेमन साहब, जेको नए मुंतख़ब उहिदेदारनि खे लखी प्रेस क्लब में पहुची गुलनि जा हार पेश करे रहियो आहे ऐं मुबारकबाद पिणु ॾेई रहियो आहे। सेशन 2020-21 जे लाइ प्रेस क्लब जी नई बॉडी अनाउंस थी वई आहे। अचो त प्रेस क्लब जे नए मुंतख़ब सदर खां पुछूं त उहो आईंदा जेको आहे सेशन में प्रेस क्लब जे हवाले सां छा वीचारनि था पिया। महिरबानी, सचाई न्यूज़ जी वॾी महिरबानी, लख कुर्ब जिन असांखे यादि कयो आहे लखी ग़ुलाम शाह में पहुची करे। जीअं त हर साल चूंडियूं थींदियूं ईंदियूं आहिनि, हिन दफ़े संगत जी महिरबानी आहे जिन असांखे सदर चूंडियो आहे ऐं हलंदड़ साल में इंशाअल्लाह प्रेस क्लब जे लाइ इलाइक़े वासियुनि जे लाइ जेको बि थींदो असां भरपूर नमूने कोशिशि कंदासीं ऐं सभिनी जे ॾुख ऐं उन ख़ुशियुनि में शरीक थींदासीं। जेको बि हूंदो पंहिंजे हड़ा वड़ा ॾेई करे अवाम जी ख़िदमत कंदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। महिरबानी कमांडो साहब। जीअं त हींअर समूरनि दोस्तनि जूं महिरबानियूं जेका नई चूंड थी आहे उन में जनरल सेक्रेटरी चूंडियो वियो आहे। असांजे जेके लखी ग़ुलाम शाह तालुके जे जेके बि जंहिंमें चक आहे, रुस्तम आहे ऐं जेके बि असांजे हिते यूनियन काउंसिल अचनि थियूं उन में असांजे प्रेस क्लब जो इदारो खुलियल आहे। उन्हनि आवाम खे इहा ई आगाही आहे त प्रेस क्लब इदारो खुलियल आहे, जंहिंजा जेके मसइला आहिनि हिते अचनि या असांखे फ़ोन करनि, असां उनजा जेके जाइज़ मसइला आहिनि उहे हल कंदासीं। तव्हांजी लख कुर्ब जे कही आयो ऐं तव्हांजे सचाई सथ जी महिरबानियूं जन अची हिते प्रेस क्लब ते असांखे मुबारकूं बि ॾिनियूं। प्रेस क्लब हिकिड़ो इदारो आहे जेको अवामी मसइलनि जे हल जे लाइ क़ाइमु थियल आहे। गुज़िरियल 3 सालनि खां मां सदर रहियुमि ऐं हिन साल कोशिशि हुई त अॻिले साल बि मां कोशिशि कई त नवनि दोस्त अचनि, पर दोस्तनि जे इतफ़ाक़ हुयो, उन्हनि जी महिरबानी हो। 3 साल मुसलसिल सदर मूंखे चूंडियो, पर उन में असां जेको बि कुझु कमु कयोसीं ऐं हिन वक़्तु बि जेको नओं सदर असां चूंडियो आहे उन जे कुलनि ते बि इहो ई बार आहे त इन इदारे जे भलाईअ जे लाइ कमु कंदो ऐं जेको इदारो हिन इलाइक़े जे भलाई जे लाइ सरगर्म हूंदो। ऐं लखी ग़ुलाम शाह तालुको तव्हां सॼे इलाइक़े वासियुनि खे ख़बर आहे त लखी ग़ुलाम शाह तालुको हिन वक़्तु सियासत जे हवाले सां ऐं समाजी उन्हनि जे हवाले सां बि लीड पियो करे ऐं लखी ग़ुलाम शाह तालुके में जेके बि कमकार थियनि पिया उन में सहाफ़त जी सरगर्मियूं जेके आहिनि अहम आहिनि। ऐं असांजी प्रेस क्लब वाहिद प्रेस क्लब आहे जेका शिकारपुर ज़िले में, उन ते कंहिं बि क़िस्म जी कंहिंजो बि छाप कोन्हे त असां कंहिंजा बि माण्हू न आहियूं। असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अवाम जा माण्हू ऐं सभिनी जा माण्हू, असांजे लाइ सभई हिकु कर आहिनि। ऐं जेको बि माण्हू हिते दाही ईंदो, निहथो माण्हू जेको दाही ईंदो बग़ैर उनजो आवाज़ु बणिबासे ऐं असांजी कोशिशि हूंदी त असां पंहिंजे कलम जे ज़रिए हितां जे माण्हुनि जो आवाज़ु आला ऐवाननि ताईं पहुचायूं ऐं हीअ प्रेस क्लब आवाम जे लाइ एतिरो घटि में घटि हुजे सुख जो साह थिए। ऐं हीअ प्रेस क्लब सॼी सिंध जे प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि जे लाइ गेटवे आहे, रस्ते ते प्रेस क्लब आहे। ऐं असां सहाफ़ी दोस्तनि जे लाइ बि अजो फराम कयो आहे त जेके बि दोस्त ॿाहिरों जा कोटिया बलूचिस्तान सिंध पंजाब जा बि सहाफ़ी दोस्त राब्ते में ईंदा आहिनि ऐं हिते तरसी करे चांहि वग़ैरह उन्हनि जी जेका बि ख़िदमत थींदी आहे असां कंदा आहियूं। महिरबानी। अचो त नए मुंतख़ब चेयरमैन लखी टाउन जे बाबर मेमन साहब खां पुछूं त उहे छा था सोचनि प्रेस क्लब लखी जे हवाले सां ऐं नए मुंतख़ब बॉडी मां कहिड़ियूं उमंगूं ऐं उमेदूं रखनि था। जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सचाई न्यूज़ जी वॾी महिरबानी। जीअं त असांजो पंहिंजो लखी जो प्रेस क्लब आहे, असांखे पूरी उमेदूं आहिनि, नवां मेंबर जेके बि आहिनि तमामु बहितरीनु कमु कंदा आहिनि ऐं इंशाअल्लाह अॻिते बि उमेद आहिनि त शहर वासियुनि जा जेके बि हक़ी जाइज़ी मसइला आहिनि उहे हल कंदा। जी नाज़रीन, ही प्रेस क्लब जा नवां मुंतख़ब उहिदेदार अवामी मसइलनि खे उजागर करण लाइ पुरजोश आहिनि।